बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों हिकु नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 22 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे स्काउटिंग ऐं गरल गाइड। पहिरें हिन सबक़ जो लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे मेड़ माना गॾिजाणी या इज्तिमा। लफ़्ज़ आहे निहायत माना घणी या वधीक। लफ़्ज़ आहे चीफ स्काउट माना वॾो स्काउट। पोइ लफ़्ज़ आहे पतोड़ण माना कोशिश करणु। पोइ लफ़्ज़ आहे ज़ाब्तो माना कंट्रोल या कानून। पोइ लफ़्ज़ आहे रध पचाव माना खाधो पीतो। पोइ लफ़्ज़ आहे हुनर माना फ़न। पोइ लफ़्ज़ आहे ख़लक़ माना माण्हू या अवाम। लफ़्ज़ आहे बैनुल अक़वामी माना परॾेही या सभिनी मुल्कनि विच में। पोइ आहे लफ़्ज़ तस्लीम माना मञियल या मंज़ूर या क़बूल। पोइ लफ़्ज़ आहे तहरीक माना हलचल या जाखोड़ या जदोजहद। पोइ लफ़्ज़ आहे चीफ गाइड माना वॾी गाइड कंदड़। पोइ लफ़्ज़ आहे मुहैया माना गॾु करणु या ॾियणु। पोइ लफ़्ज़ आहे तहरीक माना हलचल। पोइ लफ़्ज़ आहे चीफ माना अॻवान या वॾो या सरदार। पोइ लफ़्ज़ आहे दस्तकारी माना हथ जो हुनुर। पोइ लफ़्ज़ आहे स्काउट जंबूरी माना स्काउटनि जो मेलो। पोइ लफ़्ज़ आहे बॉय स्काउट माना छोकिरा स्काउट। पोइ लफ़्ज़ आहे जथो माना टोली। पोइ लफ़्ज़ आहे फ़ख्र जोॻो माना साराह करणु जहिड़ो। पोइ लफ़्ज़ आहे कहल माना रहम। पोइ लफ़्ज़ आहे मक़बूल माना वणंदड़। पोइ लफ़्ज़ आहे बानी माना बुनियाद विझंदड़। पोइ लफ़्ज़ आहे उमंग माना ख़्वाहिश। पोइ लफ़्ज़ आहे एसोसिएशन माना जमायत। पोइ लफ़्ज़ आहे बाकरदार माना अख़लाक़ वारो। पोइ लफ़्ज़ आहे ख़ुदि एतमादी माना पाण ते भरवसो। पोइ लफ़्ज़ आहे काराइतो माना फ़ाइदे वारो। पोइ लफ़्ज़ आहे मुफ़ीद माना फ़ाइदेमंद। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, स्काउटिंग तहरीक जो बानी केरु हो? जवाब, स्काउटिंग तहरीक जो बानी लॉर्ड बेडन पावल हो। सवाल नंबर ॿियो, स्काउटिंग जे नमूने ते छोकिरियुनि लाइ कहिड़ी तहरीक आहे? जवाब, स्काउटिंग जे नमूने ते छोकिरियुनि लाइ तहरीक गरल गाइड आहे। सवाल नंबर टियों, पाकिस्तान जो पहिरियों चीफ स्काउट केरु हो? जवाब, पाकिस्तान जो पहिरियों चीफ स्काउट कायदे आज़म मोहम्मद अली जिनाह हो। सवाल नंबर चोथों, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे उर्स ते कहिड़ो स्काउट ग्रुप ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो आहे? जवाब, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे मौक़े ते लतीफ़ स्काउट ग्रुप ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो आहे। सवाल नंबर 5, स्काउट ऐं गरल गाइड जा मुख्य मक़सद कहिड़ा आहिनि? जवाब, स्काउट ऐं गरल गाइड जा मुख्य मक़सद स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे सुठा शहरी बणाइण ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ तयारु कयो वेंदो आहे ऐं उन्हनि जे अंदरि ख़ुदि एतमादी ऐं ख़िदमत जो जज़्बो पैदा करणु आहे। बे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मुफ़ीद, बाकिरदार, जथो, दस्तकारी, ख़ुदि एतमादी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे मुफ़ीद माना फ़ाइदेमंद। जुमिलो लिखंदासीं,
स्काउटिंग जी तहरीक आम माण्हुनि लाइ हिकु मुफ़ीद तहरीक आहे। पोइ लफ़्ज़ आहे बाकिरदार माना इख़लाक़ वारो। जुमिलो लिखंदासीं क़ाइदे आज़म हिकु बाकिरदार इंसान हो। पोइ लफ़्ज़ आहे जथो माना टोली। जुमिलो लिखंदासीं स्काउट जो पहिरियों जथो 20 छोकरनि ते मुश्तमिल हो। पोइ लफ़्ज़ आहे दस्तकारी माना हथ जो हुनुर। जुमिलो लिखंदासीं स्काउटिंग में दस्तकारी पिणु सेखारींदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे ख़ुदि एतमादी माना पाण ते भरवसो। जुमिलो लिखंदासीं स्काउटिंग जे ज़रिए शागिर्दनि ऐं नौजवाननि में ख़ुदि एतमादी पैदा थींदी आहे। जीम अहमद ऐं रशीदा स्कूल वेंदा आहिनि। आऊं ऐं हूअ हिसाब सिखंदा आहियूं। मथियनि जुमिलनि में पहिरें नंबर जुमिले में अहमद ऐं रशीदा 2 इस्म आहिनि, पर जुमिले नंबर 2 में आऊं ऐं हूअ ज़मीर आहिनि। अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि इस्मनि या ॿिनि ज़मीरनि खे मिलाइनि त अहिड़नि लफ़्ज़नि खे हरफ़ जुमिलो चइबो आहे। पर जेतोणीक ऐं वग़ैरह हरफ़ जुमिलो आहिनि। अव्हां बि अहिड़ा 5 जुमिला ठाहे लिखो। जी दोस्तों हाणे असां जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों अहमद ऐं अली पाण में सौट आहिनि। जुमिलो ॿियो सलीम ऐं अरशद रांदि खेॾनि था। जुमिलो टियों हुन मूंखे सॾियो पर आऊं कोन वयसि। जुमिलो चोथों मूं हुन खे ॿुधायो त तूं हाणे न अचिजांइ। जुमिलो पंजों अहमद स्कूल वियो ऐं सलीम बाज़ार वियो। हे तुर्त इलाज बाबति के बि 10 जुमिला लिखो। जी दोस्तों हाणे असां जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों तुर्त इलाज जी माना आहे बर वक़्तु इलाज करणु। जुमिलो ॿियो तुर्त इलाज लाइ कुझु दवाऊं घुर्बल हूंदियूं आहिनि। जुमिलो टियों किन घरनि में त तुर्त इलाज जे दवाउनि जो हिकु बॉक्स रखियलु हूंदो आहे। जुमिलो चोथों कंहिं बि एमरजेंसी जी सूरत में मरीज़नि खे फर्स्ट एड तौरु इलाज ॾिनो वेंदो आहे। जुमिलो पंजों इलाज में ज़ख़्मी थियण जी सूरत में रत वहणु, पेट में सूर ऐं मथे में सख़्तु सूर शामिल आहे। जुमिलो नंबर 6 ख़ासि तौर ते ज़ख़्मियुनि खे मलम पट्टी कई वेंदी आहे त जीअं रत बीहजी वञे। जुमिलो नंबर 7 पोइ मरीज़नि खे कंहिं वेझे इस्पताल पहुचाइण लाइ बंदोबस्तु कयो वेंदो आहे। जुमिलो 8 इस्पताल में पहुचाइण खां पोइ डॉक्टर खे एमरजेंसी तौरु आगाही ॾिनी वेंदी आहे। जुमिलो 9 डॉक्टर जे मशवरे सां फ़ौरन दवाउनि जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे। जुमिलो नंबर 10 मरीज़ खे ख़ासि तौर ते आराम करण जो चयो वेंदो आहे। मथियूं सभई ॻाल्हियूं तुर्त इलाज में अची वञनि थियूं।